emphatic and optative sentence. अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजो जेको लेक्चर आहे उन में सेंटेंस जो पंजो क़िस्म जेको उहो कहिड़ो आहे एम्फेटिक सेंटेंस। छा हूंदो आहे एम्फेटिक सेंटेंस? माना ताक़ीदी जुमिलो। अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि जंहिंमें कंहिं शइ जे माना कंहिं बयान जे बारे में कंहिं स्टेटमेंट जे बारे में ताक़ीद कई वञे, तनक़ीद कई वञे, उनखे पाण चवंदा आहियूं एम्फेटिक सेंटेंस। एम्फेटिक सेंटेंस जा कुझु एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां आहिनि ऐं इनमें कुछ नोट बि तव्हांखे जेको आहे यादि करण शयूं आहिनि। छो त एम्पैथिक सेंटेंस जेको ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। घणनि क़िस्म जा? ॿिनि क़िस्म जा। हिकिड़ो एम्पैथिक सेंटेंस अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें मेन वर्ब लॻंदो आहे, ठीकु आहे, ऐं ॿियो सेंटेंस उहो हूंदो आहे जंहिंमें टू बी वर्ब लॻंदो आहे। त हिन जा कुझु एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां आहिनि। ॾिसो एग्ज़ाम्पल हीअं आहे। पहिरियों एग्ज़ाम्पल, यू डू टेल मी द ट्रूथ, तूं मूंखे सच ॿुधा, ठीकु आहे। नंबर वन में तूं मूंखे सच ॿुधा। ॾिसो हिन बि उनखे ताक़ीद करे पियो, उनखे हिकिड़ा गाइडलाइन ॾिए पियो त उनजे बारे में ॿुधाए तूं मूंखे सच ॿुधा। त नंबर सेकेंड में छा थो चए? नंबर सेकेंड में शी डज़ लव हर चिल्ड्रन, उहो पंहिंजे ॿारनि सां प्यार करे थी, नंबर थ्री में दादा आई डू लव यू, आउं तोसां सचमुच प्यार कंदो, प्यार करां थो। तंहिंखां पोइ नंबर फोर में चए थो ज़ैन डिड डू हिज ड्यूटीज़, ज़ैन पंहिंजी जेका ड्यूटी हुआ ईमानदारी सां निभाई, ज़ैन पंहिंजी ड्यूटी जेका आहे ईमानदारी सां निभाई। ऐं नंबर फाइव जेको लास्ट पंहिंजो आहे, दे वर रियली डशिंग, उहो ॾिसण में तमामु ई डशिंग, तमामु ई बहितरीनु, लुक जेको हुनजो तमामु बहितरीनु आहे। ज़मा जेको मुस्तक़बिल आहे उनखे ताक़ीदी कहिड़ो जुमिलो? एम्फेटिक जुमिलो बणाइण लाइ शल जी जाइ ते विल ऐं विल जी जाइ ते शल लॻाईंदासीं, तॾहिं जेको उहो एम्फेटिक सेंटेंस ठहंदो, ठीकु आहे। उनखां पोइ स्टूडेंट आहे पंहिंजो नंबर सिक्स जेको आहे ऑप्टेटिव माना ख़्वाहिश जुमिलो। अहिड़ो जुमिलो जेको अणपूरी ख़्वाहिश खे ज़ाहिर करे, उनखे पाण ऑप्टेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। ऐं इहो ऑप्टेटिव सेंटेंस अक्सर करे जेको आहे हैड दैट, ओ दैट ऐं वुड दैट सां ठहंदो आहे। ऐं हिन जे लास्ट में जेको एक्सप्लेनेशन जेका मार्क जेका आहे, एक्सप्लेनेशन मार्क जेका आहे, इहा जेको इस्तेमालु थींदी आहे, ठीकु आहे। जीअं एग्ज़ाम्पल मूं पहिरीं फर्स्ट जेको सेंटेंस में मूं एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां वुड दैट आई वर अ किंग, काश आउं हिकिड़ो बादशाह हुजां हा। वुड दैट आई वर अ किंग, काश आउं हिकिड़ो बादशाह हुजां हा। तंहिंखां पोइ हैड दैट शी वर माइन, काश हू मुंहिंजी हुजे हा, ऐं तंहिंखां पोइ इफ माई मदर वर अलाइव, अगरि मुंहिंजी माउ ज़िंदा हुजे हा, तंहिंखां पोइ नंबर फोर जेको सेंटेंस पंहिंजो इफ शी वर यू, अगरि तूं हू हुजे हा, त हीअ पंहिंजा हुआ एग्ज़ाम्पल जेको आहे ऑप्टेटिव सेंटेंस जा। अगरि हिन ॿिनी सेंटेंस में अव्हांखे का बि शइ सम्झ में न आहे, असांखे कमेंट पिया पुछियो, वीडियो कीअं लॻी उहो बि असांखे ॿुधाइजो, ऐं चैनल ते नवां आहियो सब्सक्राइब कजो, वीडियो सुठी लॻी त लाइक कजो। अल्लाह हाफ़िज़।